नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरनि जो सिलसिलो जारी है। हिन वक्त असीं तव्हांखे संजोरे में खबर ॾींदा हलूं त संजोरो पुलिस ते औरत खे अदालती हुकम ते हथ करण जे लाइ हणियल छापे दौरान खोरखानी बिरादरी जे माण्हुनि पारां संजोरो पुलिस जे हमलो कयो आहे, जंहिं में 4 पुलिस जा जवान ज़ख़्मी आहिनि। सांगड़ जी अदालत में नवाबशाह सां तालुक रखंदड़ ज़रदारी बिरादरी जी हिकु औरत दरख़्वास्त ॾिनी हुई त मुंहिंजी छोकिरी खे प्यार जो परणो करे ॾेखारे कैद कयो आहे, जंहिंखे बाज़ाब करायो वञे। जंहिं ते संजोरे पुलिस अदालती हुकम ते SHO अहमद अली ख़ासकेली जी अॻुवाणी में शहर जे खोरखानी पाड़े में छापो हयो आहे, जंहिं दौरान पुलिस ते मुबीना तौर खोरखानी बिरादरी जे माण्हुनि पारां हमलो कयो, जंहिं में पुलिस जा 4 जवान गुलाम रसूल भट्टी, सरफराज याकूब राजपूत शदीद ज़ख़्मी थी पिया आहिनि, जंहिंखे नाज़ुक हालत में संजोरे जी तालका अस्पताल आंदो वियो, जिते खेनि तबे इमदाद ॾिनी पई वञे। जॾहिं ते संजोरे पुलिस छापे दौरान अगवा ॼाणियल सकीना ज़रदारी खे बाज़ियाब कराए वरितो आहे, जंहिंखे सुभाणे अदालत में पेश कयो वेंदो। SSP सांगड़ उस्मान गनी सिद्दीकी SHO अहमद अली ख़ासकेली ॿुधायो त ॼाणियल औरत शादी कई है, जंहिं बाद खे संदसि घर भाती कैद करे तशद्दुद कंदा हुआ, जंहिं ते औरत जा वारिस अदालत पहुता। असां अदालती हुकम ते छापो हयो आहे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।